कंहिं दोस्त मैसेज कयो आहे त ज़बीर भाउ मां ॾाढो परेशान थो रहां, उदास आहियां, दिलि मुंहिंजी बेचैन आहे, छा वजह आहे? न इश्क जो चकर आहे, न मोहबत जो चकर आहे, बसि उदास आहे, बसि सोचनि में टेंशन में, माना बेफ़ुज़ूल माना हिकिड़ो मां सोचां थो, न घरेलू मसइलो आहे। अदा हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि आहे, मुंहिंजा प्यारा भाउ, साल में 27 ॾींहं अहिड़ा ईंदा आहिनि जेको हर इंसानु कहिड़ो बि हुजे, अरबपति, खरबपति, लखापति, करोड़पति, कहिड़ो बि करोड़पति हुजे, जा मिसाल ॻाल्हि केर बि हुजे, बादशाह हुजे, सरदार हुजे, नवाब हुजे, मलक हुजनि, केर बि हुजनि, ख़ुदा जो कसम साल में 27 ॾींहं सभिनीनि जे मथां ईंदा आहिनि, पर मुख़्तलिफ़ हर कंहिंजो माना डेट ऑफ बर्थ जे हिसाब सां ईंदा आहिनि, डेट ऑफ बर्थ जे हिसाब सां। जे त साल में 27 ॾींहं उहे अहिड़ा ईंदा आहिनि जेको हर इंसानु बेचैन रहंदो आहे त मां काॾे वञा, जा मां कुझु अहिड़े माना कम में हथु विझां जेको परेशान न थियां। 27 ॾींहं उहे सभिनीनि जे मथां ईंदा आहिनि। हाणे साल में ॾींहं न 365, वरी उन 365 ॾींहंनि में कलाकनि 8760, वरी उन 365 ॾींहंनि में कलाकनि खां बाद वरी मिंटनि 5,25,600, वरी उन साल में 365 ॾींहंनि में कलाकनि ऐं मिंटनि खां बाद सेकंडनि 3,15,36,000, साल में हफ़्ता अथव 52। हाणे उहा हर कंहिं जी पंहिंजे बर्थ ऑफ डेट सां ईंदा आहिनि 27 ॾींहं, ऐं उन में हिकु रब जे तरफ़ खां ईंदा आहिनि त ए मोमिन, ए रब जा ख़लिक़ल इंसान, रब उनखे इहे बेचैनी जा ॾींहं ॾींदा, मतां मुॾे लड़ी पए, इबादत जो रुख़ वठे, नमाज़ जो रुख़ वठे। पोइ के जेके सम्झण वारा हूंदा आहिनि रब जे तरफ़ रुख़ वठंदा आहिनि, उन्हनि खे हिकु ॾींहुं 2 ॾींहंनि में बि सुकून मिली वेंदो आहे। वरी जेके अञा न सम्झंदा आहिनि पोइ उहे 27 ॾींहं अज़ियत उहे काटे, उहे अज़ियत बि वॾी ख़राबु हूंदी अथव, ॼण मौत जी मिसाल हूंदी अथव उहा अज़ियत। काफ़ी सारा माना दिमाग़ जा ज़हनी मरीज़ बि थी विया, ख़ुदा जो कसम इन्हनि ॾींहंनि में इहे 27 ॾींहं अलाह जे तरफ़ खां ईंदा आहिनि, तव्हांखे ख़बरदार कंदा आहिनि। पर ख़ुदा जे वास्ते, रब जे वास्ते निमाज़ पढ़ो, इबादत कयो अलाह जी, रब जो ज़िक्र कंदा कयो। जेतिरो टाइम तव्हां मोबाइल खे बि ॾियो था, कुझु मोबाइल खे जेब में रखी रब जे ज़िक्र खे बि टाइम ॾियो, ऐं नमाज़ जी आज़ान ॿुधो न त ख़ुदा जे वास्ते, रब जे वास्ते उहा आज़ान ॿुधो न त सम्झंदा कयो त मतां इहा मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी आज़ान हुजे, मतां हिनमहिल ॾिस तोखे फजर जी आज़ान कन ते आई आहे, त वरी कहिड़ी ख़बर तोखे ॿिए परी जी आज़ान नसीब न थिए, जा ॿिए परी जी आज़ान तुंहिंजे कन में आई आहे, 3 परी जी आज़ान नसीब न थिए, जा 3 परी जी आज़ान तुंहिंजे कन में आई आहे, मग़रिब जी आज़ान नसीब न थिए, जा मग़रिब जी तुंहिंजे कन ते आई आहे, ईशा जी आज़ान नसीब न थिए। बसि हर निमाज़ खे आख़िरी निमाज़ सम्झंदो कर, हर आज़ान खे आज़ान आख़िरी सम्झंदो कर, रब जो रुख़ वठंदो कर, रब जे तरफ़ हले वेंदो कर, रब खां तौबा ताइब जी माफ़ी घुरंदो कर, ऐं सभिनीनि खे बच के छॾ। रब खे चओ या रब मां सभिनीनि खे बच कयो, मां जिन मूंखे अज़ियतूं ॾिनियूं, तकलीफ़ूं ॾिनियूं, सम्झिए न मुंहिंजा सुहिणा, इहो अलाह खे चवंदो कर त या रब्बुल आलमीन मां सभिनीनि खे बच कयो। अगरि जिन खे मां तकलीफ़ूं अज़ियतूं ॾिनियूं उन्हनि मूंखे न बच कयो आहे त उन्हनि जे सदके तूं रब मूंखे बच के छॾ, इंशाअल्लाह पाणी सुकून अचणु शुरू थी वेंदी। जज़ाक अल्लाह ख़ैर, मा सलाम।